अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप में मेज़बान भारत जो बांग्लादेश सां मुक़ाबिलो आहे। बांग्लादेश ऐं भारत जो कंपैरिज़न कयो वञे त हिन इवेंट में भारत मेज़बान हुजण जे नाते मुसलसल 3 मैच खेॾिया आहिनि ऐं टिनी में कामयाबी हासिल कई आहे, जंहिंमें उन्हनि जो हिकु मैच अफ़गानिस्तान सां थियो, हिकु ऑस्ट्रेलिया खे उन्हनि शिकस्त ॾिनी आहे ऐं हिकिड़े मैच में उन्हनि रिवायती हरीफ़ पाकिस्तान खे शिकस्त ॾिनी आहे। ॿी तरफ़ बांग्लादेश खे 3 मैचनि मां अञा सिर्फ़ु हिकु मैच में कामयाबी हासिल थी आहे, जंहिंमें उन्हनि अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾिनी। जेकॾहिं हिन इवेंट में टीम जी कारकर्दगी ते नज़र विझूं त बांग्लादेश जी बैटिंग ऐं बॉलिंग में काफ़ी कमियूं कोताहियूं नज़र आयूं आहिनि। कप्तान शकीब उल हसन ऑलराउंड कारकर्दगी ॾेखारे पियो, पर उन्हनि जो बैटिंग ऑर्डर तसलसल सां परफॉर्म न पियो करे, जॾहिं त उन्हनि जी बॉलिंग में बि कुझु अहिड़ियूं उणायूं आहिनि जिन जे करे टीम त पंहिंजो जल्दी साम्हूं वारे हरीफ़ खे आउट न पई करे सघे। ॿी तरफ़ भारत जो जेकॾहिं बैटिंग ऑर्डर ऐं बॉलिंग ऑर्डर ते नज़र विझूं त भारत जो बैटिंग ऑर्डर हूं बि हींअर वर्ल्ड क्लास प्लेयर आहिनि। उन्हनि वटि शुभमन गिल थियो, रोहित शर्मा थियो, विराट कोहली, श्रेयस अय्यर ऐं हार्दिक पांड्या, के लोकेश राहुल, इहे अहिड़ा बैट्समैन आहिनि जिन्हनि मुसलसल टिनी मैचनि में कंहिं न कंहिं पंहिंजो मैच में परफॉर्म कयो आहे। ॿी तरफ़ जेकॾहिं उन्हनि जे बॉलिंग अटैक जी ॻाल्हि कयूं त मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शरदुल ठाकुर, इन्हनि सभिनी, हार्दिक पांड्या, इन्हनि मजमूई तौर ते टिनी मैचनि में पंहिंजी बहितरीनु कारकर्दगी पेश कई आहे। ख़ासि तौर ते ऑस्ट्रेलिया खे घटि स्कोर ते आउट करणु, उन बैदि पाकिस्तान खे बि घटि स्कोर ते आउट करणु, इहो माना उन्हनि जी बॉलिंग जी स्ट्रेंथ ज़ाहिर थी आहे। ॿी तरफ़ उन्हनि जी बैटिंग जी स्ट्रेंथ हूं बि उन्हनि जे होम ग्राउंड्स ते सदाईं बहितर रही आहे। सो अॼोके मुक़ाबले जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त बांग्लादेश 20 ऐं भारत 80 हूंदो। हालांकि इहा तारीख़ रही आहे त 2007 में बांग्लादेश भारत खे वर्ल्ड कप में शिकस्त ॾिनी हुई ऐं उन शिकस्त बैदि भारत वर्ल्ड कप खां ॿाहिरि थी वियो हो। बहरहाल हींअर बि उहा सूरत हाल पैदा थी सघे थी, छाकाणि त शकीब उल हसन उन वक़्तु बि टीम जो हिसो ऐं हींअर बि टीम जो कप्तान आहे। सो उमेद करे सघिजे थी त शकीब उल हसन जी क़यादत में हिकु भेरो ॿीहर बांग्लादेश जी टीम भारत खे शिकस्त ॾिनी। सो अचो त मैच खे इंजॉय था कयूं, ॾिसूं था त अॼु भारत जे हिसे में कामयाबी हिकु भेरो ॿीहर अचे थी या बांग्लादेश जी टीम वरी को अपसेट करे थी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।